अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अजी जी गाल में माया सबीन मेमण। नाज़रीन, जमहूरियत जी मज़बूती लाइ साफ़ शफ़ाफ़ गैर जानिबदार ऐं मुनसिफ़ाणू चूंडूं वॾी अहमियत रखनि थियूं ऐं अहिड़े अमल खे जमहूरियत जे करंगे जे हॾे जी हैसियत हासिल हुजे थी। नाज़रीन, मौजूदा असेंबलियुनि जो आइनी मुद्दो पूरो थियण खां पोइ हिकु गैर जानिबदार ऐं निगरान हुकूमत जो अमल में अचणु जेका साफ़ शफ़ाफ़ चूंडूं कराए त जीअं जमहूरियत जे तसलसुल खे बरक़रार रखी सघिजे। नाज़रीन, निगरान हुकूमत जी ज़िम्मेदारी इंतज़ामी मामलनि खे ॾिसणु, चूंडुनि जो साफ़ शफ़ाफ़ अंदाज़ में कराइण लाइ इलेक्शन कमीशन के हर मुमकिन मदद फराहम करण हूंदो आहे। जॾहिं त निगरान हुकूमत के कानून साज़ी करण जो को बि इख्तियार न हूंदो आहे ऐं न ई को अहिड़ो फ़ैसिलो करण जो इख्तियार हूंदो आहे जंहिंसां चूंडुनि जो अमल मुतासिर थिए या चूंडुनि जे हवाले सां कंहिं हिक पार्टी खे फ़ाइदो हासिल थिए। नाज़रीन, गॾियल तौर ते वफ़ाक़ में 6 दफ़ा अहिड़ा मौक़ा आया जॾहिं निगरान हुकूमतूं क़ाइमु थियूं ऐं सूबनि में 5 दफ़ा निगरान हुकूमतूं क़ाइमु थियूं। चूंडुनि लाइ सिंध में 1988 में सिंध जो निगरान वज़ीर आला अख्तर अली जी क़ाज़ी, 90 में ॼाम सादिक अली, 93 में अली मदद शाह, 96 में मुमताज़ अली भुट्टो ऐं 2007 में रिटायर्ड जस्टिस अब्दुल क़ादिर हाले पोटो निगरान वज़ीर आला मुक़रर थिया। नाज़रीन, 2008 में मौजूदा असेंबली जेका क़ाइमु थी उहा 4 अप्रैल ते पंहिंजो आइनी मुद्दो पूरो करे रही आहे ऐं इन हवाले सां सिंध जे निगरान सेटअप लाइ सिंध जे वॾे वज़ीर जे लाइ जेके निगरान वॾे वज़ीर लाइ जेकी गॾियल तौर ते 14 नाला साम्हूं आया आहिनि। हिन वक़्त ताईं कंहिं बि पार्टीअ जी जेको आहे सो इतफ़ाक़ इन नालनि ते कंहिं बि पार्टीअ पारां न थी सघियो आहे, जंहिंमें हुकूमती धुर, मुख़ालिफ़ धुर ऐं मुख़ालिफ़ धुर सां ऐं मुख़ालिफ़ धुर जी ॿियनि पार्टियुनि पारां जेके नाला साम्हूं आया आहिनि उन्हनि मां कंहिं बि हिक नाले ते मुशावरत न थी सघी आहे। नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि जो मौज़ू आहे त सिंध में निगरान सेटअप जेको जुड़ंदो उहो अणधुरियो हूंदो ऐं जेका इलेक्शन थी सघंदी उहा वाक़ई अणधुरी हूंदी ऐं जेको सिंध में निगरान वज़ीर आला लाइ जेके नाला ॾिना विया आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ नाला हिन वक़्तु गर्दिश कनि पिया, उन्हनि मां कंहिं बि नाले ते हिन वक़्त ताईं इतफ़ाक़ न थी सघियो आहे त सिंध जो निगरान वज़ीर आला केरु थी सघंदो। नाज़रीन, मौज़ू जे हवाले सां जेकॾहिं तव्हां असांखे कॉल करणु चाहियो, पंहिंजी का राय ॾियणु चाहियो, पंहिंजी का ॻाल्हि शेयर करणु चाहियो त तव्हां स्क्रीन ते असांजो नंबर ॾिसी सघो था, तव्हां असांखे लाइव कॉल करे सघो था, पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए सघो था, शेयर करे सघो था। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त जिन पार्टियुनि पारां हिन वक़्तु नाला ॾिना विया आहिनि निगरान सेटअप लाइ वॾे निगरान वज़ीर आला जे हवाले सां, उन्हनि पार्टियुनि सां ॻाल्हि करे सघूं, उन्हनि सां ॻाल्हाए सघूं, उन्हनि जो मौक़िफ़ मालूम करे सघूं त हिन वक़्त ताईं जेके नाला ॾिना विया आहिनि उन्हनि ते हिन वक़्त ताईं इतफ़ाक़ छो न थी सघियो आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां मारवी राष्ट्रीय लाइन ते मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि पारां जेके नाला कहिड़ा नाला ॾिना विया आहिनि। हेलो हेलो, मारवी, तव्हांजी पार्टी पारां जेके नाला ॾिना विया आहिनि थोरो ॿुधायो त कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि जेके हिन वक़्तु ताईं तव्हांजी पार्टी पारां ॾिना विया आहिनि। ॾिसो, असांजी पार्टी जे तरफ़ों तमामु अॻु में खोड़ सारो वक़्तु अॻु में जॾहिं इहो शुरू थियो हुयो पूरो प्रोसेस हुन जो सोचण सम्झण जो, गौर फिक्र जो, तॾहिं असां 3 नाला ॾिनासीं, हुसैन हारून ऐं उन खां पोइ वरी असलम संजराणी साहिबु ऐं ख़ैर मोहम्मद जुनेजो साहिब जो नाला असां ॾिना वियासीं सिंध जे लाइ इंटरिम CM जे लाइ। पर असांखे जेका ख़बर पई आहे त असांजे नालनि खे कंसिडर नथो कयो वञे ऐं पंहिंजा ई नाला, छो जो इहो थोरो सोचियल सम्झियल साज़िश आहे, टोपी ड्रामो आहे, उन टोपी ड्रामे खे अॻिते खणी हलनि था त जीअं जेको इलेक्शन जो प्रोसेस आहे उनखे अॻु में ई यरगमाल बणाए छॾे पंहिंजो ई हिननि जो CM, त सॼो जीअं पंहिंजी तकरीरियूं करनि था, जीअं तबादला करनि था, जीअं बिल पास कराए था छॾनि, उन मां सोचण सम्झण जी तमामु ज़रूरत आहे त हिननि जो जेको टोपी ड्रामो आहे उहो अॻुवाट ई सेट थी वियो आहे। अच्छा मारवी, हिन वक़्तु ताईं मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां नाला ॾिना विया आहिनि ऐं सभिनी पार्टियुनि जी मुशावरत जेका आहे सा जारी आहे, पर अञा ताईं को बि नालो फाइनल न थी सघियो आहे। इन ते तव्हां छा चवंदो, जेको मामिलो रोलड़े जो शिकार आहे, आख़िर कीअं इनखे मामले खे हल कयो वेंदो? ॾिसो, जेको हींअर डेडलॉक आहे, को इंटरिम गवर्नमेंट या इन जो सरबराह जेको CM जेको सूबे जो, उनखे अञा उनजो नालो को बि अञा मंज़र आम ते न अचण जो सबबु इहो ई आहे त पाण में हिकु बार्गेनिंग हले थी, त जीअं सोचे सम्झ में अचे थो त इहा बार्गेनिंग कहिड़े क़िस्म जी हूंदी, इत्तेहादनि खे ख़ुशि कयो वेंदो या सिंध जे लाइ को हिकिड़ो गैर सियासी CM आणियो वेंदो त जीअं इंटरिम गवर्नमेंट जे प्रोसेस खे सुठी तरह हलाए अॻिते इलेक्शन जे प्रोसेस ते माण्हू वधे। पर इहा शइ सम्झ में नथी अचे, इन डेडलॉक जो मतिलबु इहो ई आहे त हुननि जी बार्गेनिंग अञा कमु नथी करे, तंहिंजे करे इहा देरि थी आहे। अच्छा, मुख़ालिफ़ धुर पारां जेके ॿियनि पार्टियुनि पारां जेके नाला तजवीज़ कया विया आहिनि उन्हनि ते तव्हां छा चवंदो?
ॾिसो असांजो इहो ई आहे, हर पार्टी खे हक़ आहे, छो जो कॉन्स्टिट्यूशन में हींअर अमेंडमेंट थी आहे, हर पार्टी खे हक़ आहे त उहे पंहिंजा नाला ॾिए इंटरिम गवर्नमेंट सेटअप जे लाइ। त हक़ रखण जेके रखनि था उन्हनि खे इहो बि हक़ आहे त कोई हिकिड़ो गैर सियासी माण्हू सूबे जो सरबराह कनि कुझु वक़्त जे लाइ, छो जो इहो थोरो टाइम थोरो पीरियड हूंदो आहे, थोरे वक़्त जे लाइ हिकु गैर सियासी माण्हू अचणु घुरिजे त जीअं इलेक्शन जे प्री पोल रिगिंग खां बची सघिजे। अच्छा मारवी, तव्हांजी नज़र में निगरान अणधुरियो सेटअप कीअं हुअणु घुरिजे? मुकम्मल तौर ते मज़बूत ऐं गैर सियासी हुजणु घुरिजे। मां बार बार चई रही आहियां त इन खां सवाइ साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन जो मुमकिन थियणु तमामु ॾुखियो आहे। तंहिंजे करे मज़बूत पंहिंजो आवाज़ में दम रखण वारो ऐं गैर सियासी सेटअप हुजणु घुरिजे। अच्छा मारवी, जेको जमहूरियत जी मज़बूती लाइ या जमहूरी अमल खे बरक़रार रखण लाइ हिकिड़ो निगरान सेटअप अचणो आहे, उन खां पोइ चूंडूं थियणियूं आहिनि, त तव्हां छा थियूं सम्झो जेको डेडलॉक जो शिकार पियो थिए, मामिलो जेको पेंडिंग में पियो वञे ऐं जिन ते का मुशावरत फाइनल नथी थी सघे, इन सां जमहूरी अमल खे केतिरो नुक़सान रसी सघे थो? ॾिसो, जमहूरियत जा त ही दावेदार पाण खे सम्झनि था, पर इहा जमहूरियत असेंबली जे अंदरि जेका असां ॾिठो हिन जमहूरियत में ॻाल्हाइण कोन ॾिनो वेंदो हुयो ऐं इन जमहूरियत जे ख़तमु थियण खां पोइ जेके अपोजिशन जमातूं आहिनि, जेके मुखालफ़त जमातूं आहिनि, उन्हनि जे नालनि खे कंसीडर न करण ॾियण यकीनन सॼो प्रोसेस इलेक्शन जे प्रोसेस खे ई तबाह करण जी साज़िश आहे। कंहिं तरह सां ही चाहिनि था त इलेक्शन खे यरगमाल बनाए वरी पंहिंजा मनपसंद ठप्पा हणी ऐं वरी हिकु दफ़ो ॿीहर इक़्तिदार में अचूं। जेके जमहूरियत जो यकीन रखंदड़ माण्हू आहिनि उहे उन्हनि खे खपे त हींअर फ्री ऐं फेयर इलेक्शन कराइनि, उन्हनि लाइ कदम वधाइनि ऐं माण्हुनि खे इहो हक़ हुजणु घुरिजे त कंहिंखे वोट ॾियनि था, छो जो हिननि 5 साल जमहूरियत जे नाले परचम जे हेठि हिननि रुॻो ॿियनि माण्हुनि जी विनिंग कॉन्स्टिट्यूएंसी, 2 जमायतुनि जी विनिंग कॉन्स्टिट्यूएंसी मां जेके वोट आहिनि उहे ख़ारिज कया आहिनि 5 सालनि ताईं। जमहूरियत छा त सम्झ में नथो अचे, जंहिंमें टारगेट किलिंग हुई, जंहिंमें माण्हुनि खे खाइण लाइ पैसो न हुयो, जिन में माण्हुनि खे ओढ़ण लाइ लटो न हुयो, त इहा जमहूरियत कहिड़े क़िस्म जी आहे? जमहूरियत छा माण्हू मूंसां यकीन रखनि त इहा जमहूरियत ऐं डिक्टेटरशिप वारी डिक्टेटरशिप में त को फ़र्क़ु ई न रहियो। पर बहरहाल अच्छा मारवी, जेके बि नाला ॾिना विया आहिनि त उहे कंहिं न कंहिं पार्टी में रहिया आहिनि या हुकूमत सां उन्हनि जो को न को तालुक़ रहियो आहे कंहिं न कंहिं हुकूमत सां, अहिड़ी सूरत हाल में निगरान सेटअप कीअं चइजे त अणधुरियो हूंदो? ॾिसो, असांजी डिमांड आहे अणधुरियो हुजे, कम से कम को अहिड़ो क़ाबिल ट्रस्ट माण्हू हुजे जंहिंजी पोइ साख़ हुजे, यकीनन क़ाबिल एतबार हुजे, जेको ख़बर पई हुजे त अगरि कंहिं सियासत में अची वियो उन सर्व कयो आहे त मुल्क जे भले जे लाइ उहो कयो आहे। सियासी माण्हू कंहिंजे चवण में अची वञे या कंहिंखे पूरो प्रोसेस खे ई तव्हांजे हथ में ॾेई छॾे त पोइ उहो सियासी माण्हू ऐं उन सिस्टम खां पासो थो कजे। पर असां चऊं था त को अहिड़ो माण्हू जेको कंहिंजी घुर न हुजे या का सियासत जे परचम तले कंहिंखां दबाव में न अची सघे, को ब्लैकमेल न थी सघे, को अहिड़ो माण्हू अचे को सूबे जो सरबराह। महिरबानी अवांजी। नाज़रीन, असां मुस्लिम लीग फंक्शनल जी अॻवान मारवी राष्ट्रीय लाइन ते हुई, जंहिं इहा ॻाल्हि कई त हीउ सॼो टोपी ड्रामो आहे ऐं हिन वक़्त ताईं जेकॾहिं नालनि ते इतफ़ाक़ न थी सघियो आहे, हिन जो सबबु इहो ई आहे त कंहिं हिकिड़े नाले ते इतफ़ाक़ न पियो थिए। जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां नाला ॾिना विया आहिनि, जेके नाला साम्हूं आया आहिनि, त कंहिं न कंहिं हवाले सां उन्हनि जूं वाबस्तगियूं मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां आहिनि या कंहिं न कंहिं हवाले सां उहे मुख़्तलिफ़ हुकूमतनि जे दौर में रहिया आहिनि। ऐं जीअं मारवी जी मां ॻाल्हि ॿुधी त मारवी जो चवणो त को अहिड़ो माण्हू अचणु घुरिजे निगरान सेटअप जे लाइ जेको अणधुरियो हुजे, जंहिंजी का अहिड़ी सियासी वाबस्तगी न हुजे, जेको फेयर हुजे, जेको कंहिंजी सियासी दबाव में न अचे, ऐं त अहिड़े माण्हू खे क़बूल कयो वेंदो। ऐं हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल आहे त पार्टियुनि में डेडलॉक जेको बरक़रार आहे ऐं कंहिं बि हिकिड़े नाले ते इतफ़ाक़ न थी सघियो आहे। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त जेकी ॿियनि पार्टियुनि पारां नाला ॾिना विया आहिनि उन्हनि पार्टियुनि सां बि ॻाल्हि करे सघिजे, उन्हनि खां बि पुछी सघिजे, उन्हनि जो मौक़िफ़ बि मालूम करे सघिजे त जेके नाला हिन वक़्त ताईं साम्हूं आया आहिनि, आख़िर इहो जेको निगरान वज़ीर आला जो जेको नालो आहे हिन वक़्त ताईं इन ते डेडलॉक छो बरक़रार आहे, छो पार्टियुनि में इतफ़ाक़ न थी सघियो आहे, जॾहिं त सभई पार्टियूं जमहूरियत जूं हामी बि आहिनि, जमहूरियत जूं दावेदार बि आहिनि। त पोइ इन अमल खे बरक़रार रखण लाइ, इन अमल खे अॻिते वधाइण लाइ हिन वक़्त ताईं जेको सेटअप आहे, नओं जुड़ण वारो आहे सेटअप, उन लाइ इतफ़ाक़ छो न थी सघियो आहे? नाज़रीन, सिंध जो निगरान वज़ीर आला केरु थींदो ऐं जेको निगरान सेटअप हूंदो अणधुरियो हूंदो बि या न हूंदो,
इन हवाले सां अगरि तव्हां असां का ॻाल्हि का राय पंहिंजी शेयर करणु चाहियो, पंहिंजी का ॻाल्हि ॿुधाइणु चाहियो त तव्हां असांखे लाइव कॉल करे सघो था। स्क्रीन ते तव्हां असांजो नंबर ॾिसी रहिया हूंदव, तव्हां असांखे कॉल करे सघो था, पंहिंजी ॻाल्हि शेयर करे सघो था, असांखे ॿुधाए सघो था। नाज़रीन, हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर पारां जेके साम्हूं आयल नाला आहिनि उन में हिन वक़्त ताईं इतफ़ाक़ न थी सघियो आहे। हिन वक़्त ताईं जेके नाला साम्हूं आया आहिनि उन्हनि में जस्टिस रिटायर्ड दीदार हुसैन शाह, जस्टिस रिटायर्ड हामिद अली मिर्ज़ा, जस्टिस रिटायर्ड क़ुर्बान अलवी PP पारां जेके 3 नाला आया आहिनि, ऐं MQM पारां जस्टिस रिटायर्ड गौस मोहम्मद, हबीब रहमान, महमूद आलम, मुस्लिम लीग फंक्शनल पारां ऐं NPP पारां हुसैन हारून, असलम संजराणी, ख़ैर मोहम्मद जुणेजो, मुस्लिम लीग हम ख़याल पारां जस्टिस रिटायर्ड नासिर असलम ज़ाहिद, सादिक लगारी ऐं अब्दुल अज़ीज़ आलमानी जा नाला साम्हूं आया आहिनि। ॾिसे त कहिड़नि नालनि ते पार्टियुनि पारां इतफ़ाक़ थिए थो। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां नुज़रत पछाण लाइन ते मौजूदु आहे। हेलो जी नुज़रत, मुख़ालिफ़ जेके धुर पारां जेके नाला साम्हूं आया आहिनि हिन वक़्त ताईं, कंहिं बि नाले ते निगरान सेटअप जे हवाले सां, निगरान वज़ीर आला जे हवाले सां इतफ़ाक़ न थी सघियो आहे, इन जो छा सबबु आहे? इतफ़ाक़ न थी सघियो आहे त उन जो मक़सदु इहो आहे त अञा पंहिंजो पाण में अंडरस्टैंडिंग ई कोन अथनि हिननि जी। ऐं जेको इहो मुफ़ाहमत जो उन्हनि अमल ॻाल्हि कई हुई त अमल असां में मुफ़ाहमत आहे ॾाढी, उहा असांखे ज़ाहिर थी पई आहे त ही सिर्फ़ु पंहिंजी हुन में लॻा पिया आहिनि त असांजो फ़ाइदो कंहिंमें आहे। तो हाणे हा, तो उन करे मुफ़ाहमत थी न पई सघे हिननि जी, ऐं अंडरस्टैंडिंग असांखां पुछियो ई कोन अथनि। अवल त हम ख़्याल ग्रुप आहे, फंक्शनल लीग आहे, उन्हनि खां त का अंडरस्टैंडिंग ई कोन उन्हनि कई आहे, कीअं थींदो उन्हनि जो। अच्छा, अवां पाण कहिड़ा नाला तजवीज़ कया विया आहिनि? असां जस्टिस नासिर ज़ाहिद असलम जो कयोसीं, सादिक लगाई साहब जो कयोसीं, तो उहो शायदि हिननि खे पसंदि कोन्हे। अच्छा, अवां सां नालनि जे हवाले सां का मुशावरत कई वई आहे? असां सां सिर्फ़ु MQM वारनि ॻाल्हाई हुई, फंक्शनल लीग वारनि खे उन्हनि कॉल कई, पोइ असांजे पार्लियामेंट में जेको मेंबर हो रज़ाक रहम, पर उन्हनि ॾींहंनि में अरबाब साहब आयल हो त असां लाहौर हुआसीं, पर असां उन्हनि खे पंहिंजी राय ॾेई छॾीसीं। उहे नाला असां सभु फंक्शनल लीग वारनि जे थ्रू ई उन्हनि खे मोकिलियासीं MQM वारनि खे। उन्हनि असांजी सजेशन वारा नाला ड्रॉप करे पंहिंजा ई नाला ॾाढे मोकिलिया, जिन ते साईं जाम मदद अली जी प्रेस कॉन्फ्रेंस आई हुई। माना MQM बि असांजे नालनि खे अहमियत कोन ॾिनी। अच्छा, ही जेके नुज़रत मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां जेके नाला साम्हूं अची रहिया आहिनि, जेके नाला ॾिना विया आहिनि, उन्हनि मां काफ़ी अहिड़ा नाला आहिनि जिन जो तालुक़ु मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां, मुख़्तलिफ़ हुकूमती दौरनि में रहिया आहिनि उहे माण्हू, त कीअं चई सघिजे त जेको निगरान सेटअप हूंदो उहो अणधुरियो हूंदो? बिल्कुलु तव्हांजी राय बिल्कुलु 100% सही आहे। ऐं आउं सम्झां थी त जेके हुनजा पंहिंजा पार्टी वर्कर आहिनि उन्हनि खे हू रिकमेंडरी या उन्हनि सां हमदर्दी रखण वारनि माण्हुनि खे जेको आहे सो ही प्रेफरेंस ॾियणु चाहिनि था। ऐं प्री पोलिंग जेका आहे सा धांधली त हूअं ई शुरू थी चुकी आहे। तव्हां पाण ॾिठो आहे किथे जेके ह्यूज अंदाज़ में जॉब्स ॾिनी पियूं वञनि, किथे लैपटॉप्स ॾिना पिया वञनि, किथे नौकिरियुनि जा ऑर्डर कया विया आहिनि त पर उन्हनि खे पे कोन पई मिले। माना मूंखे सम्झ नथो अचे त इलेक्शन कमीशन इन मामले में छो थधी लॻी पई आहे, जेको हुनखे अॻु में ई एक्शन खणणु खपंदो हो। ऐं तमामु बहितर आहे फ़खरू जी इब्राहिम साहब, पर अलाए छो ख़ामोश आहे। ऐं हींअर तव्हां पाण ॾिठो कैप्शन हलनि पिया त अञा हल्का बंदियुनि जी सिफ़ारिशूं थियणु लॻियूं आहिनि। मूंखे त हिन इलेक्शन में शक थियणु लॻो आहे त हीअ इलेक्शन थींदी बि या कोन थींदी। अच्छा, ही जेको डेडलॉक पैदा थियल आहे इहो कीअं हल थी सघंदो? इन मामले खे कीअं हल करे सघंदियूं पार्टियूं? जॾहिं पाण में न हल करे सघूं त यकीन इलेक्शन कमीशन जे थ्रू ई इहो को मसइलो हल थींदो। ऐं अॼु तव्हां पाण ॾिठो आहे त हिकिड़ो वॾो सत्ते जाफ़र साहब जो मर्डर थियो आहे। माना ही अमन अमान वारे मैटर खे कल्ह हैदराबाद में MQM जे माण्हुनि जा मर्डर थिया आहिनि। त इहो मक़सदु इहो त आस्ते आस्ते किथे मूंखे त लॻे पियो त ॼाणी वाणी हालात खे ख़राबु कराइण जी तरफ़ वठियो पिया वञे, जीअं इहो इलेक्शन जे प्रोसेस खे कंहिं न कंहिं अंदाज़ में रोकियो वञे। अच्छा, अव्हां जे ख़्याल में इहो अमल केतिरे अरसे में मुकमल कयो वेंदो? इहो त अमल बिफोर जेको हाणे जीअं चयूं पिया त भई 21 अप्रैल खां वठी 21 मार्च खां वठी 24 मार्च ताईं जेके आहिनि से असां ही सभु स्टैम्प्स वग़ैरह ठही ऐं पेपर्स जेके आहिनि से उहे सभु अची वेंदा हलिया। हिननि खे त मुंहिंजे ख़्याल में त 30 अप्रैल ताईं मार्च ताईं हिननि खे कंप्लीट करणु खपंदी इहो सॼो प्रोसेस, जेको मूंखे त नथो लॻे। नुज़रत, अव्हां जे ख़्याल में निगरान अणधुरियो सेटअप कीअं हुअणु घुरिजे?
न्यूट्रल माण्हू अचणु खपनि, काफ़ी ईमानदार माण्हू वेठा आहिनि, काफ़ी ऑनेस्ट माण्हू आहिनि जिन जो हिकिड़ो सोसाइटी में रोल रहियो आहे, जिन जो हिकिड़ी से रही आहे। ज़रूरी न आहे त कंहिंजा हिमायती हुजनि, पर हिकिड़ा बहितरीन उस्ताद आहिनि, हिकिड़ा बहितरीन वकील आहिनि, हिकिड़ा बहितरीन जज साहिब आहिनि, हिकिड़ा बहितरीन जेके सोशल सेटअप में रहण वारा माण्हू आहिनि ऐं मीडिया सां तालुक रखण वारा इलाही पॉज़िटिव माइंड माण्हू आहिनि। उन्हनि जी सभिनी सां मिलियल करे हिकिड़ी सेटअप हुजणु खपे। वॾी महिरबानी अवांजी। नाज़रीन, असां हम ख़्याल जी नुज़रत पठान लाइन ते हुई, जंहिंजो इहो ई चवणु हो त को अहिड़ो फेयर माण्हू साम्हूं अचणु घुरिजे जंहिंजो को सियासी वाबस्तगी न हुजे, जंहिं ते जेको कंहिं बि सियासी दबाव में न अचे ऐं जेको निगरान सेटअप खे ग़ैर जानिबदार थी करे हलाए सघे। जेकॾहिं इहो मामिलो हल न थियो त लाज़मी इहो इलेक्शन कमीशन वटि मामिलो वेंदो, इन खां पोइ जेको नालो साम्हूं ईंदो उहो सभिनी खे क़बूल करणो पवंदो। पर हिन वक़्त ताईं कंहिं बि पार्टी में हिकिड़े नाले ते इतफ़ाक़ न थी सघियो आहे। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो। वेलकम बैक नाज़रीन, जॾहिं त आख़िरी तलान ताईं पीपी सिंध में निगरान वॾे वज़ीर जे नाले ते इतफ़ाक़ करण लाइ पीपी ऐं एमक्यूएम जे अॻुवाणनि जे विच में जेका थियल ॻाल्हियुनि दौरान पीपी क़यादत पारां जस्टिस रिटायर्ड दीदार हुसैन शाह ऐं जस्टिस रिटायर्ड हामिद अली मिर्ज़ा जे नालनि खे वधीक अहमियत ॾिनी वई आहे, जॾहिं त एमक्यूएम पारां जस्टिस गौस मोहम्मद जे नाले खे निगरान वज़ीर आला तौरु साम्हूं आंदो वियो आहे। ऐं नाज़रीन, तर्जी निगारनि जो चवणु आहे त जस्टिस रिटायर्ड गौस मोहम्मद अॻूणे हुकूमती दौर में वॾे वज़ीर अरबाब रहीम ऐं एमक्यूएम जे तमामु घणो वेझो रहियो ऐं मुल्क में परवेज़ मुशर्रफ पारां एनआरओ जो जेको निज़ाम मुतारिफ़ करायो वियो हो त सिंध सूबे में एनआरओ हेठि केस ख़तमु करण लाइ जुड़ियल उन कमेटी जो सरबराह पिणु जस्टिस रिटायर्ड गौस मोहम्मद रहियो। नाज़रीन, सिंध में निगरान सेटअप जे हवाले सां जेके नाला साम्हूं अची रहिया आहिनि, जेके नाला साम्हूं आया आहिनि, मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां जेके नाला ॾिना विया आहिनि, उन मां हिन वक़्त ताईं कंहिं बि पार्टी जो इतफ़ाक़ कंहिं बि नाले ते न थी सघियो आहे, जॾहिं त मुशावरत हले थी। पर हिन वक़्तु जेको वॾे वज़ीर सिंध में निगरान वॾे वज़ीर जे नाले जे हवाले सां जेको डेडलॉक पैदा थियल आहे त उन जे हवाले सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो इहो ई चवणु आहे त को अहिड़ो माण्हू अचणु घुरिजे जंहिंजी का सियासी वाबस्तगी न हुजे, जंहिं ते को सियासी दबाव न हुजे, जेको न्यूट्रल माण्हू हुजे, जेको इलेक्शन जे अमल खे जेको आहे सो फेयर थी करे हलाए सघे। नाज़रीन, इन हवाले सां असां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके राया वठी रहिया आहियूं त सभिनी जो इहो ई चवणु आहे त इहो हिकु टोपी ड्रामो आहे ऐं पार्टियूं कंहिं बि हिकिड़े नाले ते मुतफ़िक़ नथियूं थी सघनि। नाज़रीन, जॾहिं त सॻारनि इदारनि पारां अब्दुल्ला हुसैन हारून जे नाले खे सभ खां वधीक अहमियत ॾिनी पई वञे, पर पीपी जी क़यादत अञा ताईं उन जे हक़ में न आहे। जॾहिं त पीपी क़यादत पुरुमीद आहे त अॼु ताईं पीपी ऐं एमक्यूएम में निगरान वॾे वज़ीर जे कंहिं नाले ते इतफ़ाक़ थी वेंदो ऐं जेकॾहिं ईअं न थियो त मामिलो सूबाई असेंबली जी मेंबरनि जी कमेटी या इलेक्शन कमीशन वटि हलियो वेंदो। नाज़रीन, इन हवाले सां सिंध में जेको निगरान सेटअप आहे उहो कीअं जुड़ंदो, उहो अणधुरियो हूंदो बि या न, ग़ैर जानिबदार हूंदो बि या न, ऐं सिंध में जेको निगरान वॾे वज़ीर जे नालनि जे हवाले सां डेडलॉक पैदा थियल आहे, इन हवाले सां जेकॾहिं तव्हां असांखे कॉल करणु चाहियो, पंहिंजी का राय ॾियणु चाहियो, पंहिंजी का ॻाल्हि असां सां शेयर करणु चाहियो त तव्हां असांखे कॉल करे सघो था। तव्हां स्क्रीन ते असांजो नंबर ॾिसी रहिया हूंदो, तव्हां इन हवाले सां असांखे कॉल करे सघो था, पंहिंजी राय पंहिंजी ॻाल्हि असांखे ॿुधाए सघो था। ऐं असां कोशिशि कंदासीं त जेके मुख़ालिफ़ धुर जूं ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि सां बि राब्तो करे सघिजे, उन्हनि जी बि राय असां वठी सघूं, उन्हनि सां बि ॻाल्हाए सघूं त जीअं उन्हनि जो बि मौक़िफ़ साम्हूं अची सघे। त हिन वक़्त ताईं जेको निगरान वज़ीर आला जे नाले जे हवाले सां जेको डेडलॉक पैदा थियल आहे, जेको मुख़्तलिफ़ पार्टियुनि में इतफ़ाक़ नाहे थी सघियो, इन मसइले खे कीअं हल कयो वेंदो ऐं इहो जेको प्रोसेस आहे केतिरे अरसे में मुकमल थी वेंदो ऐं केतिरे अरसे में मुकमल थी सघे थो। ऐं जेकॾहिं इहो मसइलो हल न थियो त लाज़मी इहो मामिलो इलेक्शन कमीशन वटि हलियो वेंदो। नाज़रीन, सिंध असेंबली पंहिंजी अधु मुदत जेका आहे, अधु मुदत खां वधीक अरसो मुख़ालिफ़ धुर वधीक अरसे ताईं मुख़ालिफ़ धुर जी में रही सिंध असेंबली में मौजूदु समूरियूं पार्टियूं हुकूमत में हुयूं ऐं मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि जो हिकिड़ो दोस्ताणो रवैयो, हिकिड़ो दोस्ताणी अपोज़िशन जेका हुई सिंध असेंबली हुई ऐं सभिनी इतिहादियुनि खे ख़ुशि रखंदे कंहिंखे मुशीर, कंहिंखे वज़ीर, त कंहिंखे वरी ख़ासि मुआविन, कंहिंखे स्पेशल असिस्टेंट जहिड़ा उहिदा ॾिना विया, उन हूंदे बि कोऑर्डिनेटर जहिड़ा उहिदा ॾिना विया, उन हूंदे बि एॾी वॾी काबीना हूंदे बि केतिरा ई बिना खाते जे बि रहिया ऐं खोड़ सारियुनि वज़ारतनि जा कलमदान ख़ुदि वॾे वज़ीर वटि बि रहिया ऐं 2.5 सालनि खां वधीक अरसे ताईं सूबो बिना घरू खाते जे वज़ीर जे रहियो।
या हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त सिंध जी असेंबली में एतिरा मेंबर मौजूदु हुया ऐं सभई जेके हुया से हुकूमत में शामिल हुया। कंहिंखे वज़ीर, कंहिंखे मुशीर, कंहिंखे ख़ासि मुआविन, कंहिंखे कोऑर्डिनेटर, कंहिंखे असिस्टेंट मुक़ररु कयो पियो वियो ऐं सभिनी खे कुझु न कुझु मराहतूं ॾिनियूं पिए वयूं त जीअं हुकूमत सां जुड़ियल रहनि, हुकूमत सां ॻंढियल रहनि। उन हूंदे बि केतिरा ई बग़ैर खाते जे बि रहिया ऐं सिंध में 2.5 सालनि ताईं घरू वज़ीर जेको हुयो सो मुक़ररु न हुयो। 2.5 सालनि ताईं सूबो बिना घरू वज़ीर जे हलंदो रहियो ऐं 18 खाता जेके आहिनि से वॾे वज़ीर वटि बि हुया ऐं सूबे जे घरू मामलनि जा अमुन अमान जा लाॻापियल मामला अणसिधी तरह वफ़ाक़ी वज़ीर रहमान मलिक हलाईंदो रहियो, छो त सिंध में को बि घरू वज़ीर मुक़ररु न हुयो। इन हवाले सां जेके सिंध जा अमुन अमान जा मसइला थींदा हुआ, सिंध जा जेके मुख़्तलिफ़ मामला थींदा हुआ अणसिधी तरह रहमान मलिक जे ज़रिए हल कया वेंदा हुआ। ऐं छो त एॾो वॾो निगरान सेटअप हूंदे, एॾा खाता हूंदे बि कई अहिड़ा वज़ीर जिन खे नवाज़ियो वियो, कई अहिड़ा खाता जेके कई अहिड़ा वज़ीर जेके बिना खातनि जे रहिया, उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मराहतूं पिणु ॾिनियूं वयूं त जीअं हुकूमत में रहनि, हुकूमत जा इतिहादी थी रहनि ऐं हुकूमत जे लाइ हिकिड़ी फ्रेंडली अपोज़िशन जो माहौल जेको आहे सो बरक़रार रहंदो अचे। उन जे बावजूदि जॾहिं हाणे निगरान सेटअप जुड़ण जे वक़्तु वेझो आयो आहे, निगरान वज़ीर आला जे नाले ते कंहिं बि पार्टी पारां इतफ़ाक़ नथो थिए, जॾहिं त सभई पार्टियूं हुकूमत में हूंदे हुकूमत सां गॾु रहियूं ऐं मुख़ालिफ़ धुर जेका हुई उहा बि हिकिड़े फ्रेंडली दोस्ताणे माहौल में हुकूमत सां गॾु रही मराहतूं हासिल कंदी रही। पर हाणे जॾहिं मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां उन ई असेंबली जी मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां जेके नाला ॾिना विया आहिनि निगरान वज़ीर आला जे सेटअप जे हवाले सां, त हिकिड़ो अजीब इतफ़ाक़ आहे त कंहिं बि नाले ते इतफ़ाक़ नथो थी सघे। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हिन वक़्तु असां सां लाइन ते PPG MP हुमेरा अलवाणी मौजूदु आहे। हुमेरा, तव्हां जी पार्टी पारां कहिड़ा नाला वॾे वज़ीर तौरु नामज़द कया विया आहिनि? अॼु अञा कोई फाइनल त न थिया आहिनि, ॿ टे नाला प्रपोज थियल आहिनि। हिकु जस्टिस दीदार हुसैन शाह साहिबु आहिनि ऐं तमामु हिकिड़ा ईमानदार जस्टिस रहिया आहिनि पंहिंजे दौर में, ऐं ॿ टे ॿिया बि नाला आहिनि। अञा ज़ेरे गौर आहे, फाइनल फ़ैसिलो न थियो आहे, सुभाणे शायदि राति देरि ताईं इहो फ़ैसिला थी वञनि। अच्छा, तव्हांजी मुख़ालिफ़ धुर सां मुशावरत थी वई आहे निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी जे हवाले सां? जी, MKM वारनि सां बाक़ाइदा टॉक्स हलनि पिया। अॼु बि गवर्नर हाउस में हिकिड़ी मीटिंग हुई जंहिंमें असांजे CM सैयद क़याम अली शाह साहिबु हुन मीटिंग में हुआ मौजूदु, ऐं इंशाल्लाह मुशावरत सां गॾियल तौर ते को नालो अची वेंदो जेको ईमानदार बि हूंदो ऐं जिन ते ॿिन्हिनि खां अलावा ॿियनि धुरियुनि जो बि इंशाल्लाह सहकार हूंदो। अच्छा, मुख़ालिफ़ धुर पारां कहिड़ा नाला तजवीज़ कया विया आहिनि या अव्हां जे उन्हनि जे नालनि सां इतफ़ाक़ कयो वियो आहे जेके अव्हां जा नाला ॾिना विया आहिनि, अव्हां पारां ॾिना विया आहिनि? जी, अञा ताईं कंसेंसस उन्हनि जेका नाला ॾिना आहिनि, 2 या 3 नाला आहिनि, उहे आहिनि उर्दू ॻाल्हाईंदा रहिनि। असां जेका नाला ॾिना आहिनि उहे अञा ताईं सिंधी ॻाल्हाईंदा रहिनि। अञा ताईं डिस्कशन हले पियो, फाइनल कोई न थियो आहे, पर ॿिन्हिनि पार्टियुनि जे तरफ़ां इहो ज़रूरु सख़्ती सां आहे कि माण्हू जेको अणधुरियो हुजे ऐं जंहिंजी ईमानदारी ते कोई शक न हुजे, हू ट्रांसपेरेंट तरीक़े सां इलेक्शन कराए सघे। हुमेरा, अव्हां जे ख़्याल में इहो अमल केतिरे अरसे में मुकमल कयो वेंदो या को डेडलॉक पैदा थियल आहे? न, डेडलॉक बिल्कुलु कोन आहे। अॼु बि गवर्नर साहब जी मीटिंग थी आहे असांजे CM साहब सां, ऐं MKM जा सरदार साहब बि मौजूदु हुआ, अपोजिशन लीडर, ऐं तमामु हिकिड़ी काराइती मीटिंग थी आहे ऐं उन में उमेदु कयूं था त फ़ैसिलो इंशाल्लाह सुभाणे राति ताईं अची वेंदो। न त उन खां अॻियां बि सॼो प्रोसेस आहे जेको त ॾिनल आहे, ऐं उन खां पोइ पार्लिमानी कमेटी में बि वञी सघे थो। उहो फ़ैसिलो 3 ॾींहंनि में मजाज हूंदी पार्लिमानी कमेटी फ़ैसिलो ॾियण जे, न त पोइ उन खां अॻियां 3 ॾींहं इलेक्शन कमीशन जो इहो प्रोवोगेट आहे त इलेक्शन कमीशन बि फ़ैसिलो करे थी सघे। पर इंशाल्लाह असांजी गॾियल तौर ते जेके फ़ैसिला हलनि था उन में इंशाल्लाह अपोजिशन लीडर सरदार अहमद MKM जे तरफ़ां ऐं पीपल्स पार्टी सैयद क़याम अली शाह गॾिजी करे को फ़ैसिलो थी वेंदो। ऐं जेका बि नाला प्रपोज थिया आहिनि सफ़ा अणधुरिया आहिनि, शफ़ाफ़ आहिनि ऐं ईमानदार माण्हुनि जा नाला आहिनि। अच्छा, मेरा मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि जो चवणु आहे त कंहिं बि हिकु नाले ते मुशावरत न थियण या उन्हनि पारां जेके नाला ॾिना विया आहिनि उन्हनि खे अहमियत नथी ॾिनी वञे ऐं इहो हिकिड़ो सॼो टोपी ड्रामो आहे। इन ते तव्हां छा चवंदियूं? न अदी बिल्कुलु, अॼु बि जेकी मीटिंग थी आहे हाणे थोरी देरि पहिरीं गवर्नर हाउस में ख़तमु थी आहे, हुन में त अहिड़ी ॻाल्हि न आहे। हाणे तज़िया मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ पेश कनि था, पर अञा ताईं जी जेकी सिचुएशन आहे हुन में कंसेंसस थिए थो ऐं ॿिन्ही पार्टियुनि जी पेशरफ़ थियल आहे।
अगरि इन केस अगरि नथी बि थिए त उनखां अॻियां जेको प्रोसेस आहे उनजे तहत बिला कर फ़ैसिलो थी वेंदो इंशाल्लाह परे कोन 19-20 तारीख़ ताईं फ़ैसिलो साम्हूं अची वेंदो। अच्छा, जेके मुखालिफ़ धुर जी ॿियनि पार्टियुनि पारां जेके नाला ॾिना विया आहिनि उन्हनि जे हवाले सां तव्हां छा चवंदो? ॾिसो जी, उन्हनि जे नालनि जी शफ़ाफ़ियत या अणधुरे हुजण ते या उन्हनि जी ईमानदारी ते त को शक कोन आहे, पर फ़ैसिलो इंशाल्लाह थी वेंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, डिस्कशन हलनि था, कंसेंसस में मुख़्तलिफ़ राय साम्हूं अचनि था, पर फाइनली डिसाइड थी वेंदियूं आहिनि शयूं। हा, इहो ॻाल्हि आहे जो जेसिताईं फ़ैसिला थियनि तेसिताईं र्यूमर्स ॾाढियूं उॾियूं वेंदियूं आहिनि, अफ़वाहूं फैलिजी वेंदियूं आहिनि। सो असांखे पाण अफ़वाउनि खां पासो करणु खपे ऐं जेसिताईं हिकिड़ो ॾींहुं आहे, अञा सुभाणे राति ताईं डेडलाइन आहे, सुभाणे राति ताईं इंशाल्लाह फ़ैसिलो थी वेंदो। मां त ॾाढी पुर उमेद आहियां, मूंखे उमेद आहे त जल्दी साम्हूं को नालो अची वेंदो, मथे बि कंसेंसस थी वेंदो इंशाल्लाह ऐं हेठि बि थी वेंदो सूबाई हुकूमत। अच्छा हुमेरा, कंहिं न जेके नाला हिन वक़्तु मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां ॾिना विया आहिनि उहे कंहिं न कंहिं पार्टियुनि जा नुमाइंदा रहिया आहिनि या कंहिं न कंहिं हुकूमत में रहिया आहिनि, अहिड़ी सूरत हाल में निगरान सेटअप तव्हां सम्झो था त जेको जुड़ंदो उहो अणधुरियो हूंदो? न, अदी 5-6 जेका नाला आहिनि उहे त रिटायर्ड जस्टिस आहिनि ऐं उन्हनि जे अणधुरी हुजण ते कोई शक कोन आहे। उन्हनि जो तालुक़ अदलिया सां आहे ऐं नाला जेका हलनि पिया हींअर उन्हनि जी शफ़ाफ़ियत ते त को शक कोन आहे। हा, इहो ज़रूरु आहे जो फ़ैसिले करण में हिकिड़ो ॾींहुं शायदि लॻी वञे ऐं बाक़ी जेका नाला प्रपोज़ थिया आहिनि ॿिन्हिनि धुरियुनि तरफ़ां उन्हनि में उन्हनि जी ईमानदारी ते, उन्हनि नालनि जी ईमानदारी ते कोई शक कोन आहे, पर हाणे जेसिताईं फ़ैसिलो थिए तेसिताईं रूमर्स हलंदियूं शायदि। अच्छा मेरा, इहा ॻाल्हि बि मीडिया में रिपोर्ट थी आहे त हिन वक़्त ताईं जेकी नाला साम्हूं आया आहिनि उन में पीपी ऐं एमक्यू विच में को डेडलॉक पैदा थियल आहे, छा अहिड़ी का सूरत हाल आहे? न, अहिड़ी का सूरत हाल कोन आहे। अॼु बि मीटिंग थी आहे जेकी तमामु घणी सक्सेसफुल रही आहे ऐं इंशाल्लाह सुभाणे ताईं फ़ैसिलो साम्हूं। अच्छा, तव्हांजी नज़र में निगरान अणधुरियो सेटअप कीअं हुअणु घुरिजे ऐं इलेक्शन हू कीअं कराइनि? ॾिसो जी, निगरान हुकूमत जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो प्रोवोगेट हूंदो आहे, हिकिड़ो ई उन्हनि जो अमल हूंदो आहे, उहो इहो हूंदो आहे त हू शफ़ाफ़ इलेक्शन कराए ऐं जिते सभिनी धुरियुनि खे रज़ामंदी हुजे। इन खां अलावा न को तरक़ियाती कमु कराए सघे थी निगरान हुकूमत, न ई कंहिं क़िस्म जा वॾा फ़ैसिला करे थी सघे ऐं न ई ख़ासि करे कंहिं क़िस्म जूं डेवलपमेंट स्कीमूं, नौकरियूं या ट्रांसफर पोस्टिंग वग़ैरह करे थी सघे। तो उन्हनि जी शफ़ाफ़ियत ते यकीनन कंहिंखे शक न हुजे, छा कि इलेक्शननि में सभई धुरियूं सेटिस्फाइड हुजनि ऐं अहिड़े माण्हू खे ॻोल्हण में, हुन ते कंसेंसस करण में यकीनन हिकिड़ो ॿ ॾींहुं लॻे थो, इंशाल्लाह थी वेंदो कमु। अच्छा मेरा, जेकर सुभाणे ताईं बि इहो मामिलो हल नथो थिए ऐं इहो डेडलॉक जेको आहे सो बरक़रार रहंदो त पोइ उन खां पोइ कहिड़ो प्रोसेस हूंदो? ॾिसो जी, हिनखे पोइ आइन में ॾिनल आहे तरीक़ेकार ऐं तरीक़ेकार इहो आहे जो 3 ॾींहं उन खां पोइ पार्लिमानी कमेटी ठही आहे, उन में इहो नाला ज़ेरे गौर, साॻिया नाला ज़ेरे गौर ईंदा ऐं उन खां पोइ अगरि पार्लिमानी कमेटी में फ़ैसिलो नथो थिए इंशाल्लाह उते बि मूंखे उमेद आहे त उते तमामु सम्झू माण्हू वेठा आहिनि, अक़लमंदाना माण्हू वेठा आहिनि, उहो फ़ैसिलो करे वठंदा त पोइ उन खां पोइ फाइनल जेको फ़ैसिलो आहे इलेक्शन कमीशन पाण कंदी ऐं उन्हनि उहो बि 3 ॾींहंनि में फ़ैसिलो करण जे मजाज़ ऐं मतिलबु अगरि इहो सॼो प्रोसेस थिए बि थो 3 ॾींहं असां ॾींदा रहूं त मैक्सिमम 24 तारीख़ ताईं त एनी हाउ निगरान हुकूमत जा जेका हूंदा वज़ीर ऐं वज़ीर आला ऐं वज़ीर आज़म पंहिंजो कमु संभाले वठंदा। महिरबानी अवां जी। थैंक यू। नाज़रीन, असां सां पीपीजी एमपी हुमेरा अलवाणी हुई, जंहिंजो इहो मौक़िफ़ हो त हिन वक़्त ताईं जेके नाला मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां साम्हूं आया आहिनि उन्हनि ते को बि अहिड़ो डेडलॉक पैदा थियल न आहे, को बि अहिड़ो मसइलो न आहे ऐं पोइ बि अलाए छो जेकॾहिं उन्हनि जो चवणु आहे त को बि मसइलो न आहे, को बि डेडलॉक न आहे, पोइ बि इहो मामिलो अञा ताईं हल न थी सघियो आहे। जॾहिं त असां ॿियनि पार्टियुनि, मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि सां बि ॻाल्हायोसीं, उन्हनि जो मौक़िफ़ बि अवां ॿुधो। उन्हनि जो चवणु इहो हो त जेकी हुननि जे पारां नाला ॾिना विया आहिनि उन्हनि नालनि खे का अहमियत नथी ॾिनी वञे ऐं इहो सॼो टोपी ड्रामो आहे त जीअं उन अहिड़ो को सेटअप न जुड़ी सघे या अहिड़ो को सेटअप जुड़े जंहिंमें ॿी धुर जो माण्हू अचे। जॾहिं त सभिनी पार्टियुनि जो इहो मौक़िफ़ आहे त को जेको बि निगरान सेटअप लाइ वॾे वज़ीर तौरु नामज़द थिए उहो फेयर हुजे, न्यूट्रल हुजे ऐं उन ते उनजो का बि अहिड़ी सियासी वाबस्तगी न हुजे। जॾहिं त असां हुकूमती धुर सां तालुक़ रखंदड़ एमपीए जी बि ॻाल्हि ॿुधीसीं, उन सां बि ॻाल्हायोसीं। उन्हनि जो चवणु इहो हो त इंशाल्लाह सुभाणे राति ताईं को न को फाइनल फ़ैसिलो थी वेंदो। अॼु बि इजलास हलंदड़ हुया ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा पाण में राब्ता हलंदड़ हुया ऐं हिकु सुभाणे राति ताईं उन्हनि खे उमेद आहे, उन्हनि उमेद ॾेखारी आहे त सुभाणे राति ताईं कंहिं न कंहिं हिकु नाले ते निगरान सेटअप जे हवाले सां इतफ़ाक़ थी वेंदो। ऐं उन्हनि खां जॾहिं इहो पुछियो वियो त हिन वक़्त ताईं जेकी नाला साम्हूं आया आहिनि उन्हनि में मुख़्तलिफ़ जेके माण्हू शख़्सियतूं आहिनि उन्हनि जो तालुक़ कंहिं न कंहिं पार्टी सां या का न का सियासी वाबस्तगी रही आहे, जंहिं ते उन्हनि इहो चयो त अहिड़ा नाला बि आहिनि जेकी अणधुरिया आहिनि, जेकी अदलिया सां तालुक़ रखंदा, जेके रिटायर्ड जस्टिस
जस्टिस आहिनि मुख़्तलिफ़ नालनि जे साम्हूं अचण खां पहिरीं मुख़्तलिफ़ नालनि जे साम्हूं अचण खां पोइ हिन वक़्त ताईं जेको डेडलॉक आहे जेको अञा हल न थी सघियो आहे उमेद ॾेखारी पई वञे हुकूमती धुर पारां त इहो डेडलॉक जेको आहे सो सुभाणे राति ताईं हल थी वेंदो ऐं को न को निगरान सेटअप जे हवाले सां निगरान वॾे वज़ीर जे हवाले सां नालो साम्हूं अची वेंदो नालो साम्हूं अचण खां पोइ ॾिसे त ॿियूं पार्टियूं इन ते इतफ़ाक़ कनि थियूं या न या इहो मामिलो वधीक अरसे लाइ जेको आहे सो पेंडिंग में वञे थो वधीक अरसे लाइ डेडलॉक जो शिकार थिए थो इन खां अलावा हिकिड़ी ॿी बि गौर करण जी ॻाल्हि आहे त जेको नालो साम्हूं ईंदो छा सभई धुरियूं उन ते मुतफ़िक़ थी वेंदियूं ऐं जेको नओं निगरान सेटअप जुड़ंदो निगरान वज़ीर आला जी निगरानी में त छा वाकई उहो अणधुरियो हूंदो ऐं चूंडूं जेके हूंदियूं से साफ़ शफ़ाफ़ थी सघंदियूं ऐं सभई पार्टियूं इन ते मुतफ़िक़ थी सघंदियूं नाज़रीन इहो हिकिड़ो सवालु आहे जेको सुभाणे राति ताईं जंहिंजो जवाबु मुमकिन आहे त मिली वञे जेकॾहिं सुभाणे ताईं बि इहो मामिलो हल नथो थिए त पोइ मामिलो पार्लियामेंट कमेटी हवाले थींदो या उन खां पोइ उते बि मामिलो हल न थियो त पोइ इलेक्शन कमीशन इन मामले खे हल कंदी हाणे ॾिसिजे त ईंदड़ जेको निगरान सेटअप आहे उहो कीअं थो जुड़े ऐं कंहिंजो नालो फाइनल थिए थो कंहिंजे नाले ते इतफ़ाक़ कयो थो वञे ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सबीन मेमण खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाही।